जय झूलेलाल। केॾी न ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असांजी जनरेशन खे राम मंदिर ठहंदे ॾिसण जो मौक़ो मिलियो ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे जो हिन वक़्तु पहिरियों चंडु असां सिंधियुनि जो अची रहियो आहे। अचो त गॾिजी 2 ॾींहं असां दिलेर सिंधी मेलो मल्हायूं मयूर लॉन्स में शाम जो 6 बजे खां वठी 2 ऐं 11 फरवरीअ ते। जय झूलेलाल। तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी सॼे महाराष्ट्र में सिंधियत जो प्रोग्राम, सिंधीअ जी संस्कृति, सिंधी भाषा लाइ सभिनी हंधि प्रोग्राम करे थो। उन कड़ीअ में हिन 10 11 तारीख़ उल्हासनगर ऐं मयूर लॉन्स ते उत्तम सिंधी फाउंडेशन जे तरफ़ां दिलेर सिंधीअ सां गॾिजी करे चंड जी राति 10 11 तारीख़ इहो प्रोग्राम 6 बजे ऑनवर्ड असां इहो प्रोग्राम हिते कयूं था। मां तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती कंदुमि, नींड ॾींदुमि त इन प्रोग्राम ते शामिलु थियो। इन प्रोग्राम ते तव्हां ईंदव, मौजूं माणींदव, सिंध ते ख़ुशबू ॾींदव। ऐं जेको अकेडमीअ जो हिकु मोटो आहे भई असां पंहिंजो वरसो ॿारनि खे कीअं ॾियूं, त स्कूलनि जा ॿार, क्लासिस जा ॿार असां हिन में शामिलु कया आहिनि ऐं उन्हनि द्वारा तव्हांखे असां इहा सिंधियत तव्हांखे ॾेखारींदासीं बि ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं बि ऐं तव्हां उन में अची करे असांखे आशीर्वाद ॾेई करे महिरबानी कंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दिलेर सिंधी मेलो हिकु शानदार मेले जो आयोजन असांजे शहर में थी रहियो आहे ईंदड़ 2 ऐं 11 तारीख़ ते। जंहिं मेले में जवान ॿार, स्कूलनि जा ॿार पंहिंजो नृत्य, पंहिंजूं कलाऊं ऐं सिंधी फूड फेस्टिवल, सिंधी खाधा जो आयोजन कयो वियो आहे। विशेष तौर हिन मेले में जेको आयोजन कयो वियो आहे उहो आहे सामूहिक बहिराणो साहिबु। मां तव्हां सभिनी खे वेनिती कंदुमि त कीअं सामूहिक बहिराणो साहिबु निकिरे थो, असांजो सिंधियुनि में कीअं बहिराणा कढिया वञनि था, उहो अची करे तव्हां हिन मेले में उन ॻाल्हि जो आनंद माणींदा। ऐं ख़ासि करे असांजी गायका जेका मुंबई मां अची रही आहे, जंहिंजो नालो आहे पिंकी मायदासाणी, जेका मुंबई मां ख़ासि हिते अची रही आहे ऐं सिंधियत में गीत ऐं गाना ॻाए करे सभिनी खे मौज वठाईंदी। त तव्हां सभु हिन मेले में अचो ऐं अची करे आनंद माणो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। इन मेले में अलॻि अलॻि एरियाउनि खां सिंधी शख़्सियतूं घुरायूं आहिनि ऐं उन्हनि खे असां सन्मानित कंदासीं। सन्मानित ॾेई करे उन्हनि खे मान सम्मान ऐं ट्रॉफी ऐं उन्हनि सां सन्मान कयो वेंदो। अचो त तव्हां सभई मिली करे इन्हनि शानी शख़्सियतुनि खे मिलाए तव्हां उन्हनि जो शान वधायो ऐं मेले जी शान वधायो। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी रही आहे दिलेर सिंधी मेला उन जो आयोजन कयो आहे ऐं उन में ख़ासि तर सिंधी कल्चर ऐं सिंधी सभ्यता खे नई टईअ खे ॿुधाइण लाइ ख़ासि हिकिड़ो कोशिशि कई आहे, ख़ासि प्रयास कयो आहे। त मुंहिंजी तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे अपील आहे त महिरबानी करे तव्हां सभु गॾिजी इन मेले में अची शरीक थींदा ऐं सिंधी हुअण जे नाते पंहिंजो फ़ख़ुरु महसूसु कंदा। मुंहिंजी तव्हां सभिनी खे इहा बि अपील आहे त महिरबानी करे इहो मैसेज ॿियनि माण्हुनि खे बि ॾींदा, जीअं इहा असांजी जेका कोशिशि आहे उहा तव्हां सभिनी जे आशीर्वाद सां कामयाबु थिए। हीउ मेलो 2 ॾींहंनि जे लाइ 2 फरवरी ऐं 11 फरवरी शाम जो 6 खां राति जो 10 बजे ताईं मयूर लॉन्स में रखियलु आहे। वरी हिकु दफ़ो तव्हांखे अपील आहे त महिरबानी करे सभु उन में शामिलु थींदा। धन्यवाद। त साथियो, सामूहिक बहिराणे में जेको पहिरियों दफ़ो आयोजन करे रहिया आहियूं असां, जंहिंमें कि इहो असांजो अलॻि प्रयास आहे त हेॾो वॾो असांजो उल्हासनगर जो परिवार आहे, मिली करे बहिराणा कढूं। असां तव्हां सभिनी खे अपील कंदासीं त पंहिंजे घरनि मां बहिराणा ठाहे खणी अचो, जेके कि हिकु महिल पूजींदासीं। सामूहिक पूॼा जो हिकु अलॻि ई आनंद आहे। 6 बजे पहुचंदासीं ऐं भाऊ लीलाराम जी पलव पाराईंदा, अखो पाराईंदा ऐं गॾिजी आरती कंदासीं। उन खां पोइ त छेॼियूं लॻाईंदियूं आहिनि जेके लॻाईंदासीं पिंकी मायदासानी सां। असां सिंधियुनि जी लेडी गागा जंहिंखे चयो वेंदो आहे, उन सां मिलण जो मौक़ो ऐं अहिड़ियूं शानी शख़्सियतूं जिन खे अवॉर्ड था ॾियूं, उन सां मिलण जो हिकिड़ो सुहिणो मौक़ो, पंहिंजे कल्चर खे पंहिंजे ॿारनि ताईं पहुचाइण जो हिकिड़ो तमामु सुहिणो प्रयास आहे, जंहिंमें तव्हां सभिनी जे साथ जी ज़रूरत आहे। त मिलूं था 2 ऐं 11 तारीख़ शाम जो 6 बजे खां वठी मयूर लॉन्स में। पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे परिवार वारनि खे गॾु वठी ईंदा, असां सभिनी जी हिमत ॿधाईंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल।